अनासी ढाणे वाक़िए अपडेट कंदासीं। इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। नसीराबाद वेझो 7 वरनि जी बाड़ी खे बदफैली बाद घुटा ॾेई क़तल कयो वियो आहे। डिग्री कॉलेज वेझो बाड़े जो घुटा ॾिनल लाश ठाहियो। इत्तला मिलण बाद पुलिस लाश पोस्टमार्टम जे लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब मक़तूल जे 7 वरनि जे नवीद बिरोही तौर सुञाणप थी आहे। वारसनि जो चवणु आहे त बाड़ो गुज़िरियल ॾींहुं शाम जो घरां निकिरी वियो हो। बाड़े जो अॼु लाश मिलियो आहे। कंहिंसां बि दुश्मनी नाहे। वाक़िए नाज़रीन अपडेट कयूं पिया त नसीराबाद में इंसानियत खे लॼाईंदड़ इहो वाक़ियो पेश आयो आहे। 7 वरनि जे बाड़े खे बदफैली बाद घुटा ॾेई क़तल कयो वियो आहे। डिग्री कॉलेज वेझो बाड़े जो घुटा ॾिनल लाश ठाहियो। इत्तला मिलण बाद पुलिस लाश पोस्टमार्टम जे लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब मक़तूल जी 7 वरनि जे नवीद बिरोही तौर सुञाणप थी आहे। वारसनि जो चवणु आहे त बाड़ो गुज़िरियल ॾींहुं शाम जो घरां निकिरी वियो हो। बाड़े जो अॼु लाश मिलियो आहे। कंहिंसां बि दुश्मनी नाहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, अपडेट कजो इन वाक़िए जे हवाले सां। मासूम नींदर आ नवीद पुट हुसैन बख्श बिरोही जेको कल शाम 5 वॻे घर खां निकितो हुयो त वापसि न आयो हुयो ऐं अॼु सुबुह सवेर पुलिस खे इतलाह ॾिनो वियो त डिग्री कॉलेज जे भरिसां जेका नर्सरी लॻियल आहे उन नर्सरी वारे प्लाट जी पुठ में हिकु ॿार जो लावारिस हालत में लाश पियल आहे, जंहिंखां बाद पुलिस लाश खणी पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद आंदो, जिते हुन मासूम ॿार जी जेका सुञाणप थी आहे उहा नवीद पुट हुसैन बख्श बिरोही थी आहे। हिन जो वालिद साहिबु जेको आहे सऊदी अरब में कमाईंदो आहे, पोरे तां मज़दूरी कंदो आहे ऐं हीउ पंहिंजे नाने सां गॾु रहंदो आहे। जंगीवा महले जा रहवासी आहिनि। हीउ 7 वारनि जो मासूम ॿार आहे जंहिंखे नामालूम ज़ालिमनि कल शाम हिनखे कहिड़े तरीक़े सां नामालूम में वीरान जाइ ते खणी विया आहिनि, जिते हिन सां बदफैली थियण जी तस्दीक थी आहे। बदफैली करण बाद हिनखे घुटा ॾेई क़तल कयो वियो आहे ऐं अहिड़ो वाक़ियो थियण खां पोइ नसीराबाद शहर में हिकिड़ी अफ़सोस सां गॾोगॾु ख़ौफ़ जी लहर बि छाइजी वई आहे। नसीराबाद शहर जी 50 साल तारीख़ में ही पहिरियों वाक़ियो आहे। 50 साल तारीख़ में पहिरियों वाक़ियो आहे जिते मासूम ॿार खे बदफैली बाद क़तल कयो वियो हुजे। हिन जे वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी कान्हे का, ज़ालिमनि असां सां ज़ुल्म कयो आहे। हिननि मुतालबो कयो आला अख़्तियारनि खां, वस वारनि खां, चूंडियल नुमाइंदनि खां त हिन ज़ुल्म ऐं जबर जो फौरी नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं जेकी कातिल आहिनि, जेकी बि हिन ॾोह में मुलविस आहिनि, उन्हनि खे सख़्त तरीन सज़ा ॾिनी वञे जीअं ॿीहर कंहिंखे अहिड़ी हरकत करण जी ज़रूरत न थिए। जी ठीकु आहे। अल्लाह बख्श कुरैशी, वॾी महिरबानी इन हवाले सां तफ़सील ॾिना।